आओ दा आओ दा ना रब्बानी या सबक या लो अस्सलाम वालेकुम अब दुआ करो अब हुकुम वाला आ जाओ बाबा हुकुम वाला आ जाओ हुकुम वाला आ जाओ कबूला कबूला बाबा यो ॿियो ख़ैर आहे ॿियो तव्हां मूं वारस केरु हुयो भला हिन जो टिलण जो मां हुयुमि बाबा मां हुयुसि हा बा छो भला था ख़ैर त आहे न हा ख़ैर आहे ॿियो सभु ख़ैर आहे पोइ मूंखे पैसा रखण खां कुझु ॾिना आहीं उहो 10-15 लख मारे अथसि यार उहे ॾियणा हा पोइ त वाह जी ॻाल्हि कई थी पोइ त वारिस मायासि वॾो पुटु अच्छा हा हा न तू छाजो वारिस आहीं अड़े सॼी ज़िंदगी हुनखे ॾुखर ॾेई अबे नंढो पुटु मायासि प्यारो मायो मांसि वारिस मायासि अरे सब्र कर अबे जी ख़िदमत मां कंदो अड़े जेको आहे न राति जो जंहिंमहिल पेशाब ते उथंदो त तूं ईंदो आहीं मां हूंदो न राति जो मां बाबे खे पाणी पीआंदो हुयुसि बाबा अरे अदा जेके ख़िदमतूं मां कयूं मांसि तव्हां नंढा आहियो मां तव्हां खां 5 ॾींहं वॾो आहियां मुंहिंजो मां ड्यूटियूं ख़िदमतूं घणियूं कयूं बस अबे खे हिकिड़े दफ़े जॾहिं बीमार थियो त उन महिल छाप खे दला करे मरे त मिल्कियत जे वारिस मां थिया मां बाबे खे शहर वठी बाबा भाउ त पंहिंजो हो न मां वॾो जो वेठो तव्हां काॾे आहियो वाह पुत्र बस कर था बया बस कर हा तू छाजो वारिस आहीं मां वारस आहियां न तू छाजो वारिस आहीं भाउ पंहिंजो हो न हिकिड़ी बाबो बीमार हुयो चाचा हुनखे अस्पताल में वठी वञे हाणे फर्ज़ मूंखे पियो आहे सॼी ख़बर आहे तूं पे मिल्कियत हिसो हर शइ विराए ॾिनई हाणे तू छाजो वारिस हाणे मिल्कियत जा मालिक असां ई मालिक ठहियो तूं बि वारस भाउ आहे तूं वॾो पुटु तूं बि पुटु सभई पैसा करे ॾींदे ओ बा ठहियो हिकिड़ी ॻाल्हि ॿुध पैसा मां ॾींदुसि बाक़ी मुंहिंजा हस बाबा हाँ